माशाल्लाह दोस्तों ही सामो रो दस्तगीर जो रोज़ो सामो दीदार कयोसीं या शेख अब्दुल कादिर जीलानी। माशाल्लाह माशाल्लाह दोस्तों ही दस्तगीर जे रोज़े जा ही जेके न माशाल्लाह खूबसूरत मंजर ज़ियारत कयोसीं या शेख अब्दुल कादिर जीलानी जा। या शेख अब्दुल कादिर जीलानी माशाल्लाह सामो नज़र तो तव्हांखे। माशाल्लाह दोस्तों ही या शेख अब्दुल कादिर जीलानी जो रोज़ो है सो हाणे खुलंदो इंशाल्लाह, वरी दीदार कंदासीं, तव्हांखे बि ज़ियारत कराईंदासीं इंशाल्लाह। सो ही जेको आहे दीदार कयो साम्हूं आहे दरवाज़ो या शेख अब्दुल कादिर जीलानी जो मेन दरवाज़ो जेको तव्हां लाइव ॾिसो था ज़ियारत जे लाइ आया आहियूं। वीडियो रिकॉर्ड निमाज़ खां पोइ जेको आहे मगरिब जे निमाज़ खां पोइ दरवाज़ो खुलंदो, पोइ दीदार कंदासीं ज़ियारत करे, पोइ वरी अॻे वधंदासीं इमाम जे रोज़े इमाम मूसा काज़िम जे रोज़े ते वेंदासीं माशाल्लाह। ये बाबा साईं भी आहिनि गॾु। माशाल्लाह। अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? उमेद त बिल्कुलु ठीकु ठाक हूंदा। मां हिन वक़्तु या शेख अब्दुल कादिर जीलानी जे रोज़े ते आहियां। सो माशाल्लाह